हमास सरबराह इस्माइल हानिया जी शहादत फ़लस्तीनियन सां एके जे इज़हार लाइ पाकिस्तान में सोग जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। जुमे नमाज़ खां पोइ सॼे मुल्क में शहीद इस्माइल हानिया जी ग़ाइबाना जनाज़ नमाज़ पढ़ाई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त इस्माइल हानिया जी शहादत अफ़सोसनाक वाक़ियो आहे। सॼी दुनिया में इसराइली ज़ुल्मनि जी मज़म्मत कई वई आहे। बिजली बहरान जे हल लाइ महिनत करे रहिया आहियूं। पावर सेक्टर ऐं FBR खे ठीकु न कयो वियो त मुआशी बेड़ो ग़र्क़ थी सघे थो। चीन बिजली बहरान हल करण में सहकार कयो। डैम्स ठाहिण लाइ नारा लॻाया विया पर हिकु बि डैम न ठाहियो वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध लाइ धार बिजली पैदा करण ऐं विर्छ करण वारी कंपनी ठाहिण जो ऐलान करे छॾियो। जल्द सिंध में बिजली पैदा करण ऐं विर्छ कंदड़ कंपनी ठाहींदासीं। सिंध पाकिस्तान जो मुआशी हब आहे। मुल्क जे 70% गैस सिंध मां निकिरे थी। उन बावजूदि सिंध जी सनतुनि खे गैस जी खोट आहे। जेका गैस सिंध मां निकिरे थी उहा असांखे सिंध जे अवाम ऐं सनती तरक़ी लाइ घुर्जे। असांखे गैस ॾिनी वञे, सस्ती बिजली पैदा कंदासीं। वफ़ाक़ी बजट सबबि वापारियुनि ऐं सनतकारनि लाइ खोड़ सारा मसइला पैदा थिया आहिनि। ॿुधण में अचे पियो त सनतूं बंदि थियण शुरू थी वयूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे अपील आहे त मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ वापारियुनि जा मसइला हल करे। यकीन ॾियारियां थो त वापारियुनि ऐं सनतकारनि जे हर मसइले जो हल असांजी हुकूमत जी तरजीह आहे। वॾे वज़ीर जो माए कराची एक्सपो जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। सिंध हुकूमत जे एक्साइज़ खाते जो इनकलाबी क़दम टैक्स निज़ाम खे वन लिंक सां गढियो वियो। अवाम हाणे घर वेठे टैक्स अदा करे सघंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि एक्साइज़ एंड टैक्सेशन जो इजलास। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त नए डिजिटल सर्विस अवाम जो वक़्तु बचाइण, परेशानी घटि करण ऐं अवाम खे घर वेठे सहूलियत पहुचाइण लाइ ठाही वई आहे। नए ऑनलाइन निज़ाम सां शफ़ाफ़ियत खे हथी मिलंदी। अवाम हाणे घर वेठे गाॾियुनि जी टैक्स अदा करे सघंदो। वॾनि शहरनि जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते चौकियूं क़ाइमु कयूं वेंदियूं। टैक्स न ॾींदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं थींदियूं।